वाला गोपा घुमा गयो दखल बजे गयो इनका वो जरूर का लांडर आज 100 रूप का लांडर वाह 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 होता भाई ये मतलब गदा सवाई दखल दिया मतलब गदा के मान और के जनाब होता से कीटाली का जाली नाम है गोदार दिया नहीं वो पागे नहीं आवाम का पूछा तो मलबरी थे आई मारा गदा उतारी हमारा मुझे को फैसला कर लो वो कबूल करो मैं बाबा सोना ताज है ये दूसरों नहीं क्यों सोना ताज है 1 तोला सोल बड़ी गाला है ऐ ऐदरी ताऊ दे जाना है तादने ताऊ दे जाना है कहाँ चेचो गयो वो पंजाबी जो पंजाब दुनिया ये सजा मिला तो ठक्का मोला जो कसमा कदम फड़ा ही ना तो फड़ोगा नारे हैदरी ठक्का को माला जी अच्छी अरे आपको जो मैं अंदर गयो वाह आज रोज लांगर सब मुकाबला है बच्ची वाह हल के जो हुआ के जो थोड़ हुआ क्या हो तो माल जाने देते हो वाले दारी आज पहलवान वाह आज पहले मजल पहलवान एवाड़ी पहलवान माजिद रखन मुशीर चादर रोजा लांडर आला सोहू जगे बाहर बिठायो और ये पीला आज मेरे आखिरी है आज मलाखरो फाइनल अरे तेल भाई जिले मेलो आखिरी अरे दाई मलाखरो है आज सोना ताज ये गाड़ी दे मथे सेटिंग किया मेहमान जी साईं बड़ो मथे ना गाड़ी दे आओ जिले दादो ने बड़े अमीर बड़ा सियासतदान मोहतरम जना मानवाला जना दीदार खान जानी साहब के बड़ी का जो वेलकम जादो और फाइनल प्रोग्राम ईदान वैना मुबला है 1000 रुपया मोहतरम जनाब खजरो दीदार खान जानी जमींदार जना दादू मुशीर गुरु के ताके बुरादम ताके मर कर दिया सख्त मुकाबला है अब छोड़ने आजा बेजीगा आला सोहू आए पहलवान अगर रख देना आजा बेजीगा रोजा लांडर आए पहलवान आला सोहू oh ये पति क्या करते देखे सख्त मुकाबला है सोहू अदा साउंड जगह पर मेहरबानी साउंड पर ये साउंड जगह पे हीरो सोहू है रोजा लांडर मल पहरी जोड़ गयो मुकाबलो सख्त है सख्त मुकाबलो है बारूफ जावा रोजा लांडर बच्ची मौका लो सकता है जगह बाहर आश्रय में आयो आसरो ने गयो मेलो गुजरी वेंदो को के हथ हलंदो
माजिद रखण मुशीर जाजर जोर पहिरियों एक कुर्सी खपे अॼु कुर्सी पई वञ काफ़ी सेठ रमतुल्लाह पवार साहिब जी महिरबानी हिकिड़ा सेठ जो सेठ आहे हट बदिया माजिद सना मार ऐं मुशीर जाजर जा इन्हनि रोज़ जा इनाम ॾियो रोज़ जा गुज़र वियो हट बदिया ॾखण ऐं बशीर जाजर जा जोर पहिरियों मुक़ाबिलो सख़्तु आहे सख़्तु मुक़ाबिलो आहे ॿई गंजी जा चादर माजिद ॾखण माजिद में थी विया वरी चढ़ा थी विया मुशीर चादर पंजाब ऐं पहलवान माजिद ॾखण मुशीर ये तव्हां पहलवान आहियो ॾखण बि ॾखण ये तव्हां पहलवान आहियो ॾखण 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 कारीगर पहलवान में थी जनाब सोराब खान हिकिड़ो सोराब खान मोहतरम सोराब खान हिकिड़ो मोहम्मद कासिम जो बरादर आहे ॿई पूरी समझदार आहिनि हथ पइजी विया चादर वाह वाह वापसीर मुशीर चादर जो ॾखण छॾिया वियो मुक़ाबिलो सख़्तु आहे मुक़ाबिलो सख़्तु आहे सख़्तु मुक़ाबिलो आहे बच वाह 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 मुशीर चादर वाह मुशीर चादर वाह सख़्तु मुक़ाबिलो आहे पहलवान माजिद ॾखण वाह माजिद ॾखण वाह तारी अॼु पहलवान ज़मीर शीदी साईं और राशिद खंडार वाह वाह खूनी फरहान चादर ये गुलाबी सलवार फरहान चादर आज काव जो रिपोर्टर काव शेख नासिर जा रिपोर्टर जनाब मुख्तार चांडियो साहब अब तमाम ॾाढो कुर्सी मोकिलियो साथ जे लाइ ऐं प्लेयर साहब ॾाढो कुर्सी मोकिलियो मुख्तार साहब हाथ पइजी विया पहलवान खूनी ऐं चादर सख़्तु मुक़ाबिलो आहे वाह 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 अॼु हमल चांडियो अॼु पहलवान हमल चांडियो वाह चादर वाह वाह चादर वाह फरहान वाह खूनी तारिक मोकिलियो 50 जूनियर बॉक्सर ॾखण खे ऐं 100 गुलाब खोस खे इनाम मोकिलियो आहे तारिक मोकिली पहलवान फरहान चादर ऐं खूनी डाही ॿियो जोर आज पइजी विया मोहतरम सोराब खान हिकिड़ो हेॾा मथे जे तव्हांखे कुर्सी वठी ॾियां वाह 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 खूनी वाह आज सोना ताज आज की सदीना ज़मीर एॾे विच ते छाकाणि अहिड़ा गाॾी बीठी आहे तव्हां एॾा माण्हू उथंदा मलाखड़ी जी कंडीशन ख़राब थी वेंदी पहलवान आज पहलवान हमल चांडियो मोगेरी भाउरनि जी महिरबानी ये पहलवान माजिद खे हार पारायो रूर जा खे हार पारायो यूनियन बख्शर खे हार पारायो तीन इनाम जिदा 100 मल ते आज अला बख्श मंसी ऐं सिकंदर चांडियो ज़मीर शीदी राशिद खटियार जोर ॾियो मल पहिरीं मुक़ाबिलो सख़्तु आहे
जमीर शेरी खटियार सख्त मुकाबला है जमीर शेरी राशिद खटियार आदबोदिया सख्त मुकाबला है खटियार शेरी जमीर शेरी राशिद खटियार सख्त मुकाबला है आज मलाखरो दूसरा बटा जो फाइनल आज आखिरी बड़ी बार में नहीं आ नसीब राशिद खटियार जमीर शीदी माजिद के नाम लो झोल बख्शा के नाम लो फरार जबरा के नाम लो मरल कदर गयो आदबोजिया शीदी खटियार वाशिदिया जमीर शीदी राशिद खटियार जोड़ो मुकाबले सकता वाह शीदी ने खटियार खींच दे वाह ये तो बुला नहीं मरसो समझ रहे थे जमीन खींच दे खटियार ने खींच दे अरे नहीं लो जमीर शीदी राशिद खटियार सख्त मुकाबला है आज फाइनल है आज मलाखरो दूसरा बटा है जमीर शीदी राशिद खटियार तेरी मोहतरम जनाब बड़े रोटी दाली खान जाली सादर पोता रसाल जादो जनाब बड़े रो एहसान अली खान आए पोता मोहतरम आज ये निस्कर जाली साहब आज ये वेलकम जोड़ा आज भारी जोड़ी है भारी जोड़ी आज मलाखरो क्यों खोले रहो लाइन बंदोबस्त है कोशिश कभी द फाइनल टाइम में थी ने भाषी की कमी है जमीर जी दा तैयारी रसो ने पार्टी रसो एक पासर होना है एक उम्मत निकले उनको पासर बाबा खटियार राशिद खटियार जाटल जमीर सीधी खड़ा गयो मुकाबलो सबदा है वाह 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 हल वाह पहलवान के फांसी भैया खुदा करे दाने करे खुदा करे कढ़ाई ताई 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 असल में मेहमान चंद्रमन में पहुंचने वाला सजाद नशीन न्यायाधीश काबिल दरबार साईं सैयद अली पशिया गिंदानी मोहतरम जनाब साईं सैयद अरशद अली शाह साईं साहबजादा नौजवान सियासी समाजी अगवान एमएनए एमपीए उम्मीदवार साईं सफदर अली शाह ॿिया महिमान पहुचनि पिया तारिक मुगेरी अता मोहम्मद मुगेरी डेली मल दे माजिद के जूनियर बख्शे लगे ऐं रूह का इनाम ॾियनि पिया मल दे 100 रुपया ऐं तो त भुरली साहब मैं वेलकम ॾियूं था ऐं अता मुगेरी साहब मुंहिंजे लाइ मोकिलिया 100 रुपया महिरबानी मुगेरी साहब जी जमीर शीदी मलाखरो ॾिसण वटि हुआ जेके कंहिं न कंहिं समझ करे ॿाहिरि बीजनि में अपील आहे त अॼु मलाखरे जो इम्तिहान पहुतो आहे अचिया हिन प्रोग्राम जा महिमान ख़ुसूसी हिन तकरीब जा महिमान ख़ास सजाद नशीन इज़्ज़तमाब काबिल रहमान वारा साईं सैयद अली पशिया गिंदानी सरगदा असमत खान बरादर साईं सैयद अरशद अली शाह जोरदार तालियां बोले जनाब डॉक्टर सैयद जुल्फकार अली शाह तमाम मेहमान के वेलकम दियो तो ये बोदान इन प्रोग्राम के सरमान इन प्रोग्राम जा सरबत से आला आए सजाद नशीन
अरशद अली शाह डॉक्टर असगर शेख शो लाइन और चेयरमैन हाकिम अली और चेयरमैन हाकिम अली अली असगर सुमरो साहब साईं साहब दादा जनाब डॉक्टर सफदर अली शाह दोस्त मुरीद साथी मेहरबानी तारियो जोरदार तारियो सब गॾिजी जे हस्ती जे मेले ते आया आहियो उनजो सजादे नशीन पहुतो आहे तारी अहिड़ी वॼायो जो मुंहिंजे ॻोठ वारा ॿुधनि तारी महिरबानी मां तमामु साईं साहिब गॾु महिमान खे दिलि जे गहराइण सां भलीकार ॾियां थो हाणे असांजो दोस्त गुलाम शबीर चांडियो जेको DIG क्राइम अताउल्ला चांडिया साहिब जो भाणेजो आहे ऐं मोहतरम मदन झटियाल मोहतरम इंसाफ झटियाल दोस्त आहे हाणे पहुतो आहे इन तकरीब जे महिमान खां अगरि साईं जी अरेंजमेंट मथे गई आहे दादन पहलवान जी ॿिए पासे सेक्रेटरी जनरल उहो पहुचे दादन मला जेको सेक्रेटरी जनरल आहे सिंध मड एसोसिएशन जो जंहिं मुंहिंजो आवाज़ ॿुधे थो त हिते पहुचनि कुछ सॼियूं रिवायतूं आहिनि महिरबानी ईंदी बड़े हड्डे हाणे असांजा पहलवान लाइन करे बीठा आहिनि ऐं इन प्रोग्राम जे चीफ गेस्ट मेहमान ख़ुसूसी इन महफ़िल जे मोर सजाद नशीन इज़्ज़त माद साईं सैयद अली अकबर शाह साहब साईं जा बिरादर जनाब साईं सैयद अरशद अली शाह साहब जिन जो पहलवान सां तारुफ़ कराए वेंदो सब पानी जाए ते वेठा वजो को पानी जाए ते न उथे हां आगे वडे रोनी पर खान मेहमान खास के वठी ताई ने कोई वेतरी ताई जो सब कदी ताई वजायो सभा का पहले असांजे संघ जो जनरल सेक्रेटरी पहलवान दादन बला पहलवान खूनी तारी दादन वाला जनरल सेक्रेटरी सिंध पहलवान खान मोहम्मद शोर बशीर त्याजड़ पंजाब पहलवान मुशीर त्याजड़ पहलवान माजिद रखन पहलवान गुलाम निशीदी ताकि लाइन करे पीछे लाइन न करो खान शोरा का पीछा हो जाओ पहलवान खान मोहम्मद शोरो पहलवान मुशीर बशीर जो फर्जंद है फरहान त्याजड़ गुलाब खोसो बलूचिस्तान जमीर शीदी ठड्डो गुलाम शबीर गोपान खैरपुर मीरफ अलाबो की मंसी लापता रोजा लांडर पहलवान सेक्रेटरी त्याजो सीधा बिजली खास के लिए साईं रशीद चाहे ग्रुप फोटो सीधा पहलवान ग्रुप फोटो सीधा बीजो साईं जा ग्रुप फोटो सीधा केवला से अरशद अली शाह पंहिंजे हथनि खां वॾे प्रधान के फुलन जो हार पेश कयो ऐं खुदा पहलवान खां ग्रुप फोटो थींदा अखबार जे लाइ अयाब जे लाइ नेक जे मोकिलबा ग्रुप फोटो थींदा साईं दीदार अली खान आउं वॾे दीदार अली खान चवंदुसि त पाण बीहनि ऐं जेको फोटो सेक्शन थी पियो दफ़ा थोरो परे 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 वॾेरो अली अकबर खान जनाब दीदार अली खान मेहमान खास साईं सैयद अली अकबर शाह साहब ऐं मोहतरम साईं सैयद अरशद अली सेठ असगर अली शेख साहब ऐं सॼा मल पहलवान जो ग्रुप फोटो थिए पियो शाम जो रिपोर्ट साईं तकिड़ो वञो पहलवान ग्रुप फोटो साईं मेहमान खास गादी नशीन सां ग्रुप फोटो थिए पियो हाणे प्रेस वारा बि पहुची विया आहिनि साईं अली मुर्तज़ा शाह शाम जा रिपोर्टर सैयद अली मुर्तज़ा शाह जी महिरबानी आहे टे 4 ॾींहं लगातार असां मेले में आहिनि जनाब मुख्तियार त्यालियो साहब
साईं मसरूर असगर शाह साईं मसरूर असगर शाह पुठीरा कोट असां केटीएम जा रिपोर्टर जेके जनाब अली काजी साहब नोटिफाई कयो हाणे असांजा महिमान मथे वेंदा इहे तब्दीली आहे जे पूरे पाकिस्तान में तब्दीली नारो आहे हीअ बि तब्दीली आहे ऐं जंहिंसां मथे अरेंजमेंट कई आहे ऐं भरपूर तालीम अदा कजो ज़ोरदार तालीम में असांजी ज़ोरदार तालीम में जेसि ताईं असांजा गेस्ट महिमान पंहिंजे निशस्तुनि ते वेहनि साईं मसरूर असगर शाह रिपोर्टर केटीएम न्यूज़ केन शाह साईं अली मुर्तज़ा शाह रिपोर्टर शाम मुख्तियार मध्यान जो रिपोर्टर कावश के पंहिंजो केन शाह ऐं मुमताज़ मल्ला साहब साईं अमन शाह मोहतरम साईं मुख्तियार शाह ऐं ॿियो तुंहिंजो इंचार्ज आहे मेले जो महिमान निशस्तुनि ते वेठा आहिनि ऐं असांजी ॿी जेका तकरीब आहे ॿी असांजी जेका रस्म आहे साईं साईं हिकिड़ो मिंट असांजी निशस्त ॿी आहे त असीं पंहिंजे मौजूद महिमाननि खे हिन मेले में सजाद नशीन पोस्ती पटका वॾे रोड़ी परखान या वरी पोस्ती जी पग पेश कंदो मेला इम्तियाज आहे मोहतरम गुलाम रसूल फुरगड़ी साहब ऐं असां गॾु साईं सर मुख्तियार अली शाह गॾु हूंदा आहिनि ख़ुदा कंदो गॾु हूंदा रिटायर बि गॾु थींदा ॾाढो ख़ूबसूरत मंज़र आहे मूं बि 30 साल पंटे कमेंट्री कई आहे अॼोको मंज़र यकीनन मूंखे ज़िंदगी में यादि रहंदो सुठी अरेंजमेंट थी आहे ऐं ईंदड़ साल अञा कोशिशि कंदो वॾे रोड़ी पठान को वॾो कंटेनर